Chemistry class now. Bab Chao solutions. Sabak Baro. Detailed questions. Awaya chemistry जो उस्ताद नजूला चन्ना अवा के सिंधालन स्कूल में भलीकार असांजे जो के लेक्चर जा मौजू आहिनि डिटेल्ड क्वेश्चंस बाब 6 जी एक्सरसाइज आहे सेक्शन सी डिटेल्ड क्वेश्चंस 6 सवाल आहिनि वारे वारे सां असां हर हिकु सवाल क्लियर कंदा हलंदासीं सवाल नंबर पहिरियों आहे डिस्क्राइब हाउ टू प्रिपेयर डाइल्यूट सॉल्यूशन फ्रॉम कंसंट्रेटेड सॉल्यूशन ॿुधायो त घाटे गार मां छिडरो गार कीअं ठाहिबो आहे अव्हांखे यादि हूंदो त असां डाइल्यूशन ऑफ सॉल्यूशन टॉपिक पढ़ियो हुयोसीं जंहिंमें असां डाइल्यूट ऐं कंसंट्रेटेड सॉल्यूशन्स जे बारे में सम्झो हुयोसीं कंसंट्रेटेड सॉल्यूशन्स उहे हूंदा आहिनि जेके घाटा गार हुजनि ऐं डाइल्यूट सॉल्यूशन्स उहे आहिनि जेके छिडरा गार हुजनि बोथ आर डिपेंडिंग ऑन द रिलेटिव अमाउंट ऑफ सॉल्यूट प्रेज़ेंट इन इट ऐं इन्हनि जो दारोमदार इन्हनि जी इहा विरासत उन्हनि में मौजूदु सॉल्यूट जे मिक़दार ते हूंदी आहे जंहिं गार में सॉल्यूट तमामु घणो हुजे उनखे कंसंट्रेटेड घाटो गार चइबो ऐं जंहिंमें थोरो हुजे उनखे डाइल्यूट सॉल्यूशन यानी छिडरो गार चइबो आहे डाइल्यूट सॉल्यूशन कंटेन्स अ रिलेटिवली स्मॉल अमाउंट ऑफ सॉल्यूट इन अ लार्ज अमाउंट ऑफ सॉल्वेंट लाइक एडिंग मोर वाटर टू अ सॉल्यूशन छिडरे गार में सॉल्यूट जो मिक़दार बनिस्बत कंसंट्रेटेड सॉल्यूशन जे तमामु घणो घटि हूंदो आहे इहो सॉल्यूशन में पाणीअ जो मिक़दार या कंहिं ॿिए सॉल्वेंट जो मिक़दार वधीक मिलाइण जे करे तयारु थींदो आहे dilution of a solution is necessary process in the laboratory dilution of solution यानी गार खे छिडरो करणु लेबोरेटरी जे अंदरि हिकिड़ो तमामु आम प्रोसेस आहे as stock solution are often purchased and stored in laboratory when the desired concentration of solution is required can be prepared by diluting the stock solution by given formula जॾहिं असीं स्टॉक सॉल्यूशन जेको मार्केट मां वठंदा आहियूं उहो ख़रीद कंदा आहियूं ऐं लेबोरेटरी में रखंदा आहियूं त उहो हक़ीक़त में घाटो गार हूंदो आहे पोइ पंहिंजी डिज़ायर्ड कंसंट्रेशन वारो गार हासिल करण जे लाइ असां हिन फार्मूले खे इस्तेमालु कंदे पाण खे घुर्बल हिकिड़ो डाइल्यूट सॉल्यूशन छिडरो गार तयारु कंदा आहियूं M1V1 molarity of one solution and volume of one solution is equal to molarity of second solution and volume of second solution. सवाल नंबर ॿियो आहे डिफाइन द टर्म सॉल्युबिलिटी ॻरण पज़ीरी वारे इस्तिलाह जी वस्फ़ बयानु कयो हाउ डज़ नेचर ऑफ सॉल्यूट एंड सॉल्वेंट डिटरमिन द एक्सटेंट ऑफ डिसोल्यूशन सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जी नेचर ॻरण पज़ीरीअ ते असरअंदाज़ केतिरी हद ताईं थींदी आहे इहो पिणु सम्झायो solubility is defined as the maximum quantity of a solute that can be dissolved in 100 grams of solvent to prepare saturated solution at a particular temperature. ॻरण पज़ीरीअ जो मतिलबु आहे त कंहिं बि ॾिनल गर्मी पद ते रिचल गार ठाहिण जे लाइ 100 ग्राम सॉल्वेंट जे अंदरि सॉल्यूट जो केतिरो मिक़दार वधि में वधि ॻरे थो उन वधि में वधि ॻरियल मिक़दार खे चइबो आहे ॻरण पज़ीरी The nature of both the solute and the solvent plays a significant role in determining the extent of dissolution or solubility. Solute ऐं solvent जी जेका नेचर आहे उहा ॻरण पज़ीरीअ ते या कंहिं शइ जे ॻरण ते तमामु वॾो किरदारु अदा करे थी कीअं हुन में आहे नंबर पहिरियों केमिकल compatibility. The solute and solvent must have compatible chemical properties for dissolution to occur. सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जी जेका कीमियाई हिक जहिड़ाई आहे उन्हनि जूं ख़ासियतूं पाण में मिलंदड़ हुजनि त जीअं ॻरण पज़ीरी वारो अमल थी सघे मिसाल जे तौर ते पोलर सॉल्वेंट्स जेके आहिनि उहे पोलर सॉल्वेंट में ई ॻरंदा या हिन जी कीमियाई कंपेटेबिलिटी आहे त सॉल्यूट बि पोलर आहे ऐं वरी सॉल्वेंट बि पोलर आहे while non-polar solutes dissolve better in non-polar solvents. This principle is like dissolve like. इहो जेको उसूल आहे उहो आहे जहिड़ी शइ पाण हूंदी ओड़ी शइ में ॻरंदी हिनखे अंग्रेजी में चइबो आहे लाइक डिज़ॉल्व लाइक नंबर ॿियों फैक्टर आहे इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस मालिक्यूलनि जा बाहिमी ज़ोर
The strength and type of intermolecular forces between solute and solvent molecules also influence solubility. Intermolecular forces जो क़िस्म ऐं उन्हनि जी जेका स्ट्रेंथ आहे, जेका उन्हनि जी पाण में ताक़त आहे, सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जे मॉलिक्यूलनि जे विच में, उहा पिणु ॻरण पज़ीरीअ ते असरअंदाज़ थींदी आहे. मिसाल जे तौर ते कैल्शियम कार्बोनेट पाणीअ में न आहे ॻरंदो. तोड़े जो कैल्शियम कार्बोनेट पोलर आहे ऐं पाणी बि पोलर आहे, पर छो न आहे ॻरंदो? छो त इन जो सबबु इहो आहे त कैल्शियम कार्बोनेट जा जेके पाण में हिक ॿिए जा उन्हनि जा जेके अंदरूनी जेके ज़ोर हूंदा आहिनि उहे ॾाढा ताक़तवर हूंदा आहिनि, ऐं पाणीअ जा जेके उहे पोलर जेके हिकिड़ा ज़ोर आहिनि उहे एॾा ताक़तवर कोन हूंदा आहिनि जो उन्हनि खे हिक ॿिए खां धार करे सघनि. धार नथा इन्हनि खे करे सघनि, इन जे करे ही पाणी में ॻरंदो ई कोन्हे को. सवाल नंबर 3 आहे why the solubility of a salt increases with the increase in temperature. गर्मी पद वधाइण सां लूण जी ॻरण पज़ीरी छो वधंदी आहे? The solubility of salt typically increases with temperature. लूण जी ॻरण पज़ीरी गर्मी पद जे वधण सां वधंदी आहे. This phenomena can be explained by the principle that most solutes dissolve more readily in a solvent when the temperature of the solvent increases. इहो जेको लूण जे गर्मी पद वधाइण सां ॻरण वारो मंज़र आहे, उहो इन उसूल सां सम्झी सघिजे थो त जेके बि सख़्तु सॉल्यूट आहिनि उहे पंहिंजे सॉल्वेंट जे अंदरि गर्मी पद वधण सां जल्दी ॻरंदा आहिनि. In the case of salt, such as sodium chloride dissolved in water, the increase in temperature provides more thermal energy to the water molecules. जॾहिं पाणीअ में असां लूणु ॻारींदा आहियूं ऐं गर्मी पद वधाईंदा आहियूं त इन सां छा थींदो आहे त पाणीअ जे मालिक्यूलनि खे गर्मी वारी तवानाई वधीक मिलंदी आहे. गर्मी पद जो वधंदो त उन्हनि खे गर्मी वारी तवानाई वधंदी. This increased energy disrupts the intermolecular forces holding the water molecules together. इहा थर्मल तवानाई जॾहिं वधंदी त पाणी जा मालिक्यूल जेके पाण में ॻंढियल हूंदा आहिनि उहे बि हिक ॿिए खां धारा थींदा, छिॼाइजा वेंदा, and also weakens the forces holding the salt ions together in the salt crystal lattice. ऐं वरी इहा ईअं ई लूण जे सॉल्ट क्रिस्टल में जेके लूण जा आयन्स पाण में गॾु बीठा हूंदा आहिनि, ॿधल हूंदा आहिनि, उन्हनि खे पिणु अलॻि अलॻि कंदी वेंदी आहे. एज़ अ रिज़ल्ट more water molecules can surround and interact with individual salt ions. नतीजे में पाणी जा मालिक्यूल जेके अलॻि अलॻि थी विया उहे धार धार थियल लूण जी आयन खे घेरींदा वेंदा ऐं उन्हनि खे अलॻि अलॻि कंदा वेंदा, causing them to break away from the solid crystal and dissolve into the solution. ऐं उन्हनि खे हिक ॿिए खां धार कंदा वेंदा ऐं उहे ईअं ई पाणीअ में ॻरंदा वेंदा आहिनि. So as temperature rises, more salt molecules can dissolve in water, leading to increase in solubility. तंहिंजे करे जीअं ई गर्मी पद वधंदो त लूण जा जेके मालिक्यूल आहिनि, जा जेके यूनिट्स आहिनि, उहे पाणीअ में वधीक ॻरंदा वेंदा ऐं ईअं सॉल्युबिलिटी जेका आहे उहा वधंदी आहे. Conversely, decreasing temperature typically decreases solubility as there is less thermal energy available to facilitate the dissolution process. इन जो पतड़ वरी जेकॾहिं गर्मी पद खे घटाइबो त सॉल्युबिलिटी पिणु घटिजंदी, छो त हाणे थर्मल एनर्जी जेका गर्मी वारी तवानाई आहे उहा कोन हूंदी ऐं डिज़ोल्यूशन जो जेको प्रोसेस आहे उहो पिणु सुस्त थींदो. मिसाल जे तौर ते तव्हां ॾिठो हूंदो त पाणी जे थधि हुजण जे करे उन में खंडु या लूणु घटि ॻरंदो आहे, पर जॾहिं उहो पाणी गरम हुजे त उन में लूणु या खंडु तकड़ी ॻरी वेंदी आहे. सवाल नंबर 4 आहे एक्सप्लेन द अट्रैक्शन ऑफ सोडियम एंड क्लोराइड आयन्स फॉर वाटर मॉलिक्यूल्स. पाणी मालिक्यूलनि जे लाइ क्लोराइड आयन ऐं सोडियम आयन जी अट्रैक्शन जेका आहे उहा बयानु कयो. हाणे हे लूण जो हिकिड़ो क्रिस्टल लेटिस आहे, क्रिस्टल असां टुकड़ो ॾिनो आहे, उन में ॾिसो सोडियम आहे वाधू आयन, क्लोराइड आहे नेगेटिव आयन. हाणे छा थींदो त इहा सोडियम जेका आयन आहे उहा पाणीअ जे हिन हाइड्रोजन वारे वाधू छेड़े ॾांहुं अट्रैक्ट कोन थींदी, इन ते थींदी रिपल, इन ते रिपेल थींदी, इहे हिक ॿिए खे परे धिकींदा. पर इहा जेका सोडियम आयन आहे उहा हिन ऑक्सीजन जे काटू छेड़े ॾांहुं अट्रैक्ट थींदी. हाणे जेकर इहो अट्रैक्शन वारो जेको फोर्स आहे इहो हावी थी वञे, हिन पॉजिटिव हाइड्रोजन ऐं पॉजिटिव सोडियम जी रिपल्जन ते ही ऑक्सीजन वारो ज़ोर जेकॾहिं हावी थो थी वञे त सोडियम खे ऑक्सीजन वारा पासा ॿाहिरि कढी वेंदा. हाणे इहा निकिरी वई, वरी क्लोराइड आयन आहे नेगेटिव, इहा वरी नेगेटिव हिन ऑक्सीजन नेगेटिव खे हिक ॿिए खे रिपेल कंदियूं, पर हाइड्रोजन जा जेके पुछड़ा आहिनि जिन ते वाधू जी चार्ज आहे उहे हिननि खे छिकींदा. हाणे जेकॾहिं ही अट्रैक्शन हिन वाधूअ वारी हिन काटूअ सां ऐं वरी पाणी जे हिन ऑक्सीजन काटूअ वारी हिन वाधूअ सां इहा हावी थी वञे
त छा थींदो, इहे सोडियम आयन हितां निकिरंदा वेंदा, पाणी जे काटू छेड़ण सां मिलंदा, क्लोरीन हितां निकिरंदी वेंदी ऐं पाणीअ जे जेको वाधू छेड़ो आहे हाइड्रोजन वारो उन्हनि सां मिलंदी वेंदी। आहिस्ते आहिस्ते छा थींदो, इहो लूणु ज़रो ज़रो थी आयन थी हितां ख़तमु थींदो वेंदो ऐं उहो सॼो ॻरी वेंदो, असांखे नज़र बि कोन ईंदो। इनखे चइबो आहे ॻरण पज़ीरी। अट्रैक्शन जेका आहे सोडियम ऐं क्लोराइड आयन जे विच में, उहा इन जे करे थिए थी त इफ फोर्स ऑफ अट्रैक्शन बिटवीन अपोजिट चार्ज सॉल्यूट एंड सॉल्वेंट पार्टिकल्स डोमिनेट्स, जेकॾहिं सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जे अपोजिट चार्जिस वारनि ज़रड़नि या छेड़नि जे विच में अट्रैक्शन जो फोर्स हावी थो थी वञे त सॉल्यूट ऐं सॉल्वेंट इंटरेक्शन जेको आहे उहो शुरू थी वेंदो ऐं सॉल्यूट आहिस्ते आहिस्ते ॻरणु शुरू थींदो। जेकॾहिं ईअं नथो थिए त पोइ इन जो उबतड़ थींदो। कीअं उबतड़ थींदो त हीउ जेको रिपल्शन जो फोर्स आहे, क्लोरीन नेगेटिव ऑक्सीजन नेगेटिव, जेकॾहिं इहो हावी थी वियो त पोइ हीउ हितां क्लोरीन कोन निकिरंदो, छो त हीउ पाण उनखे रिपेल थी करे, हाइड्रोजन उनखे छिके नथियूं सघनि, त पोइ इहो लूणु जेको आहे ॻरंदो कोन। पर लूण जे मिसाल में ईअं कोन थींदो आहे। सोडियम आयन खे हेॾां जेका पाणीअ जी ऑक्सीजन काटूअ वारी आहे उहा हितां कढी वेंदी आहे ऐं लूणु आहिस्ते आहिस्ते ॻरंदो वेंदो आहे। सवाल नंबर 5 आहे, एक्सप्लेन द सॉल्युबिलिटी विद रेफरेंस टू लाइक डिज़ॉल्व लाइक प्रिंसिपल। जहिड़ी शइ हूंदी ओड़ी शइ में ॻरंदी वारे उसूल मूजिबि ॻरण पज़ीरीअ जी वज़ाहत कयो। जनरल प्रिंसिपल्स ऑफ सॉल्युबिलिटी तव्हांखे यादि हूंदो त असां हिकिड़े लेक्चर में पढ़ियो हुयोसीं। द जनरल प्रिंसिपल ऑफ सॉल्युबिलिटी इज़ लाइक डिज़ॉल्व लाइक। सॉल्युबिलिटीअ जो हिकिड़ो आम उसूल आहे, जहिड़ी शइ हूंदी ओड़ी शइ में ॻरंदी। इन जो मतिलबु इहो आहे त आयोनिक ऐं पोलर जेके सॉल्यूट आहिनि उहे पोलर सॉल्वेंट में ॻरंदा। छो त आयोनिक बि चार्जड आहे, पोलर बि चार्जड सॉल्यूट आहे ऐं वरी जेके सॉल्वेंट पोलर आहिनि उहे ॿई हिकु जहिड़ा आहिनि पाण में। लाइक डिज़ॉल्व लाइक, जहिड़ो पोलर सॉल्यूट आहे या आयोनिक सॉल्यूट आहे ओड़ो ई वरी पोलर सॉल्वेंट आहे, तंहिंजे करे इहे हिक ॿिए में ॻरी वेंदा। आयल ऐं पाणी हिक ॿिए में न आहिनि ॻरंदा। छो त आयल नॉन पोलर आहे ऐं पाणी जेको आहे सो उहो पोलर आहे। इन जे करे ही अनलाइक आहिनि। लाइक डिज़ॉल्व लाइक में ॿई शयूं हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि, हिते ही ॿई शयूं हिकु जहिड़ियूं कोन्हनि के, इन जे करे इहे शयूं हिन में न ॻरंदियूं। आयल नॉन पोलर आहे त उहो नॉन पोलर सॉल्वेंट्स में ॻरंदो। मिसाल जे तौर ते आयल, पेंट्स इहे ईथर में ॻरी वेंदियूं। छो त ईथर बि नॉन पोलर आहे ऐं आयल या पेंट्स जेके आहिनि उहे बि नॉन पोलर आहिनि। नॉन पोलर कंपाउंड्स आर नॉट सॉल्युबल इन पोलर सॉल्वेंट्स। मिसाल जे तौर ते आयल, पेट्रोल, बेंजीन इहे वरी पाणीअ में कोन ॻरंदा, छो त उहे अनलाइक आहिनि। लाइक डिज़ॉल्व लाइक में जहिड़ी शइ पाण हूंदी ओड़ी शइ में ॻरंदी। सवाल नंबर 6 आहे, व्हाट इज़ द डिफरेंस बिटवीन सॉल्यूशन, कोलाइड्स एंड सस्पेंशन। सस्पेंशन, कोलाइड्स ऐं सॉल्यूशन जे विच में फ़र्क़ु कहिड़ा आहिनि। असांजी किताब में हिकिड़ी टेबल ॾिनल हुई जंहिंमें मुख़्तसिरनि सॉल्यूशन, सस्पेंशन ऐं कोलाइड में फ़र्क़ु बयानु कयल हुयो। पार्टिकल साइज़ में बि उन्हनि जी में फ़र्क़ु हूंदो आहे। सॉल्यूशन जा ज़रड़ा तमामु नंढड़ा हूंदा आहिनि, 1 नैनोमीटर ताईं हूंदा आहिनि। सस्पेंशन में उहे 1000 नैनोमीटर खां वॾा हूंदा आहिनि, जो असांजी खुलियल अख सां बि उहे ज़ाहिर थींदा आहिनि। कोलाइड में वरी उहे 1 खां 100 नैनोमीटर जे विच ते हूंदा आहिनि, असांखे अखियुनि सां ज़ाहिर कोन थींदा आहिनि, पर उहे हिकिड़ो क्लियर सॉल्यूशन न आहिनि ठाहींदा। सॉल्यूशन होमोजीनस थींदो आहे, उनजा ज़रड़ा इवनली हर पासे विरहायल हूंदा आहिनि। जीअं असां मिसाल ॾिनो हुयोसीं त पाणी में खंडु ॻरियल हुजे त तव्हां चमचो उन ॻार मां किथां बि भरियो, तव्हांखे खंड जा ज़रड़ा उन जी टेस्ट मां तव्हांखे महसूसु थींदा। सस्पेंशन में छा थींदो आहे त शयूं हेट्रोजीनस पाण में मिलियल हूंदियूं आहिनि, इन जे करे सस्पेंशन खे चइबो आहे हेट्रोजीनस मिक्सचर। हेट्रोजीनस हुजण जे करे छा थींदो त सस्पेंशन में पार्टिकल्स जेके आहिनि उहे आहिस्ते आहिस्ते तरे में वेहंदा वेंदा ऐं केक ठाहींदा आहिनि। कोलाइड जेको आहे उहो होमोजीनस बि हूंदो आहे त हेट्रोजीनस बि हूंदो आहे ऐं इन में पार्टिकल्स जेके आहिनि उहे घणे वक़्त ताईं बि भले कोलाइड पियो हुजे पर उहे हेठि सेटल डाउन न थींदा आहिनि, केक कोन ठहंदो आहे। ॿियो सॉल्यूशन में छा थींदो आहे त असांखे खुलियल अख सां ज़रड़ा नज़र न ईंदा आहिनि। सस्पेंशन में असांखे खुलियल अख सां इहे ज़रड़ा नज़र ईंदा आहिनि ऐं कोलाइड्स में जेके आहिनि सो ज़रड़ा असांखे खुलियल अख सां नज़र न ईंदा आहिनि, पर उन्हनि खे माइक्रोस्कोप, अल्ट्रा माइक्रोस्कोप ते ॾिसी सघिजे थो। सॉल्यूशन क्लियर हूंदा आहिनि, ट्रांसपेरेंट हूंदा आहिनि, होमोजीनस हूंदा आहिनि। जॾहिं त जेको सस्पेंशन आहे उहो असां हिन टेबल में बि करेक्शन कराई हुईसीं, हिते बि करायूं था त ही वारो जेको हिसो आहे त अहिड़ी मिलावट जेका क्लाउडी हुजे, हेट्रोजीनस हुजे ऐं उहो उन में 2 शयूं ज़ाहिर थियनि, उहो हूंदो आहे सस्पेंशन। हिन खे हेॾे था कयूं। ऐं वरी ही वारी जेका शइ आहे त क्लाउडी हूंदी पर उहा यूनिफॉर्म हूंदी ऐं होमोजीनस हूंदी, उहो हूंदो आहे असांजो कोलाइड।
ईअं असांजो जेको ॿियो टियों चौथो फ़र्क़ु आहे सॉल्यूशन जो, त उहे ट्रांसपेरेंट हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं उन्हनि में रंग बि हूंदो आहे। मिसाल जे तौर ते खंडु ऐं पाणी मिलायो त ट्रांसपेरेंट हूंदो, शफ़ाफ़ तव्हांखे हिकिड़ी मिलावट नज़र ईंदी। पर जेकॾहिं तव्हां वरी पाणीअ में शरबत था मिलायो, को रंग था मिलायो, त उहो ॻाढ़ो ठहंदो आहे, इन जे करे उनखे रंग बि ईंदो आहे। ॿियो आहे असांजो ही फ़र्क़ु आहे त कोलाइड जेके आहिनि उहे ट्रांसल्यूसेंट हूंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं ओपेक बि हूंदा आहिनि। ऐं वरी सस्पेंशन जेके आहिनि उहे अक्सर करे ओपेक हूंदा आहिनि। ही वारो जेको फ़र्क़ु आहे उहो हेॾे थींदो। इहा जेका ख़ासियत आहे त उहे ओपेक थींदा आहिनि अक्सर करे, इहो आहे असांजे सस्पेंशन जी ख़ासियत। ही वारो खानो हेॾे ईंदो ऐं ट्रांसल्यूसेंट ऐं कॾहिं कॾहिं ओपेक हूंदा आहिनि, इहे हूंदा आहिनि कोलाइड। ॿियो फ़र्क़ु आहे त सॉल्यूशन्स जेके आहिनि उहे ही वारो आहे त पार्टिकल्स कैन पास थ्रू फिल्टर पेपर। हिन जा जेके सॉल्यूशन जा ज़रड़ा आहिनि उहे फिल्टर पेपर मां पास थी वेंदा आहिनि, तंहिंजे करे उन्हनि खे फिल्टर पेपर जे ज़रिए धार नथो करे सघिजे। ही ॿई फ़र्क़ गॾियल आहिनि। सस्पेंशन में छा थींदो आहे, ही वारो हेॾे ईंदो त इन जा जेके ज़रड़ा आहिनि उन्हनि खे असीं धार करे सघूं था आसानी सां फिल्टर पेपर जे ज़रिए। ही बि असां हेॾां था कयूं। बाक़ी कोलाइड जूं ख़ासियतूं इहे आहिनि त उन जा जेके ज़रड़ा आहिनि उहे धार न आहिनि थींदा। ही वारो हिसो हेॾे आयो ऐं उहे जेके आहिनि सो फिल्टर पेपर मां वरी क्रॉस बि करे वेंदा आहिनि। इहो बि असां हेॾां कयूं था। आख़िरी फ़र्क़ु आहे टिंडल इफेक्ट जो। सॉल्यूशन्स जेके आहिनि उहे टिंडल इफेक्ट ज़ाहिर न आहिनि कंदा, छो त उहे लाइट खे पखेड़ींदा न आहिनि, स्कैटर कोन कंदा आहिनि। सस्पेंशन जेको आहे उहो ही आहे त उहे स्कैटर लाइट कंदा आहिनि, टिंडल इफेक्ट खे छो कंदा आहिनि। ही वारो हेॾां थींदो। ही वारो जेको आहे उहो आहे कोलाइड जो, त इहे लाइट खे स्कैटर कंदा आहिनि पर उहे ट्रांसपेरेंट न आहिनि हूंदा। सॉल्यूशन्स वांगुरु इहे ट्रांसपेरेंट न आहिनि हूंदा। ही वारो फ़र्क़ु बि हेॾां ऐं जेको ही वारो आहे त इहे स्कैटर कंदा लाइट खे ऐं हिकिड़ो टिंडल इफेक्ट ज़ाहिर थींदो। इहा सस्पेंशन जी ख़ासियत आहे। छहें सवाल सां गॾु हिते असांजो सेक्शन सी डिटेल्ड क्वेश्चन्स पूरो थिए थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।